नौशरो फिरोज़ में नाज़रीन वाक़े ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ रिज़वान अली जुमानी जे रिपोर्ट मुताबिक़ GDA जे मरकज़ी अॻवान NPP सरबराह साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं NPP सिंध जे सदर साबिक़ सूबाई वज़ीर आपाशी रईस मसरूर ख़ान जतोई नौशरो फिरोज़ ATC कोर्ट ऐं सीशन कोर्ट में हाज़िरीअ लाइ पेश थिया ऐं तारीख़ मिलण खां पोइ नेशनल प्रेस क्लब नौशरो फिरोज़ अॻियां वेठल मुख़्तलिफ़ खातनि जा हज़ारे मुलाज़िमीन सां संदन मुतालबनि जी मञता ऐं साणनि यकजहती करण लाइ एहतिजाजी कैंप ते पहुता, जिते जतोई भारनि मुलाज़िमनि जे मसइलनि जी हिमायत कंदे चयो त सिंध हुकूमत बौखलाहट जो शिकार थी वई आहे ऐं मुलाज़िमनि सां माटेली माहवारो सलूक करे संदन हक़ गज़ब कया पिया वञनि ऐं सिंध काबीना में केतिरा ई वज़ीर मशीरा आहिनि जिन जी का बि कारकर्दगी नाहे, खेनि अजायो विहारे वेठा आहिनि, जेकी सिंध हुकूमत ऐं संदन वज़ीर गॾिजी नंढड़नि मुलाज़िमनि जा हक़ गज़ब करे संदन सां वॾो ज़ुल्म कयो पियो वञे, जंहिंजी जेतिरी मुज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। उन मौक़े ते मियां इलाही बख्श खान पीरज़ादो, रईस शकील अहमद खान जलबानी, एडवोकेट अब्दुल्ला खान कोराई, एडवोकेट गुलज़ार अली आलमानी, गुलाम रसूल पीरज़ादो, शहबेक बैरानी, एडवोकेट मंसूर अली जतोई, साफ़ी रिज़वान अली जुमानी, हसन जतोई, लाला अतीक पठान ऐं ॿिया गॾु हुआ।